मासात बियो भले के वणी या न वणी पर वारस के वणे ही वणी। आओ चोई थी पक बंद कर पैजी परे थी ता वणा। मां केड़ो बदियो बिठो है जो छडे मु तो के चयो वाट छड मुंजी ता वणा। ठीक आ पर यो बुधाए वारस भी ये जा वणे बाकी तू इते गिट्टी में धोड़ पाइंदे छा अञा बिठो हुंदे आ। मासात मां मिड़े चवंदो आया भला हाणे जाई पाए हिते बिठो हूंदो या एड़ी नुटण उस में चङो हाणे परे थी वरी मूंखे हवेली में वञणो आहे ॿीहर अचिजां तोसां ॻाल्हाईंदसि सही मूं तोखे 10 दफ़ा चयो घिटी में न ॻाल्हाईंदो कर सोणी उहे बि चवंदी आहे सच के वणे न वणे त पोइ भला ॿुधाए किथे मिलंदो कया तोसां। अरे पक बंद कर सॼो ॾींहुं लॻी पई अथई किथे मिलंदी आहे छो छा लाइ तोसां मिलां शर्म कर कुछ शर्म कर तोखे 10 दफ़ा चयो अथमि इहे ॻाल्हियूं तूं मूंसां न कंदो कर आईंदा जो तो मिलण जी कोशिश कई न अहिड़ियूं मुकूं हणंदी सही जो यादि कंदे हा लॻे त तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ आहे। मासात ग़लतीअ जी माफ़ी। अकुलदार कुछ अकुलदार अञा आऊं चुप आहियां जंहिं मुंहिंजे यूसुफ खे ख़बर पई त ये आंडा कढी आसमान ते उछलींदई। अरे दे ता हाल वाल तो घिटिया में बेईमान के तंग तो करी खेलता था तू कह रही मानू आई जा ओछता थई हां तो के छा तो लगा मूंखे त तू कारे पानी जो कछो तो लगी खामोश ऐसी तो करे भला एकड़ी गाल त बुधाए करे कछुओं जी भी बेइज्जती थी आए जा। अरे चुचकी न दे चुचकी ते कया ही न वन धक यारे मोला गाल बुध कमदार जे करे तू वन धकंदे त वारस टू धक कंदी टू गाल आई समझ में आउ ठते चल अजी रे सके ता तो जाई तुजी त गोट जी न्यान के तगी तो करी वन धकी कर हले तो संतो जतो जे रे सके भी हले वावा न तो जतना गाल बुध नवाज जी सिफारिश न कंदो कर। बाबा साईं पुराणो नौकर आहे असांजो फैमिली ड्राइवर हा मञा थो त पोइ छो कढी छॾियो अथसि हाणे हुन खां ड्राइवरी छॾाए वई आहे पोइ भला मां शहर वठी वञांसि हुनजी का बि ज़रूरत कोन्हे हिन कावड़ जो सबबु को बि सबबु कोन्हे तूं पाण सुठी ड्राइवरी ॼाणी थो तूं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾे ऐं ॻाल्हि ॿुध इलेक्शन में तोखे काउंसलर जी सीट हटवाईंदुसि ऐं पोइ कोशिश करे तोखे ज़िले जो चेयरमैन बणाईंदुसि। बाबा साईं सियासत खूंड थी वई आहे जेको तो अचे आवाम जो मांस थो कढे हर कोई बसि पंहिंजो ढिढ भरण में पूरो आहे। तोखे तालीम शहर जो माल तॾहिं तूं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं थो करीं। बाबा साईं मूंखे कंहिंजो बि वाह नाहे लॻो मां त बसि हक़ीक़त बयानु कई। ख़ैर मां हलां थो मूंखे यूनिवर्सिटी वञ हाणे वञ। शुभान मां भला पेके वञो छो मां कोन थो वणाए जा अम्मा ऐं बाबा जी सिक लॻी आहे इन करे सही आहे पर 2-3 ॾींहं तरस
उबाण काई अधु मोह कयो आहे। नूरी वो मुझे अखियुनि जा नूर जाने बि मां बि तोखां सवाइ ते उबाण को हूंदुसि। हूअं बि हिते निवेकली वेठी आहीं, बादशाही आहे न घर में तुंहिंजी। नवेकली किथे आया? ॻाल्हि ॿुध, बाबो वियो अम्मा खे हवेली मोकिले छॾियमि, अञा निवेकली न आई। चाची आई हवेली में रहे, फिर ओॾे ॼाण आई। लॻंदसि झेड़े जी ॿार बिना देर हली ईंदी। कान ईंदी हिते, रोकियो थमासि। जेकॾहिं आई न त फर वारे घर में छॾे ईंदोसांसि। तूं बि हिते, मां बि हिते। चंद बि तूं परेशान न थी। मां परेशान आहियां मां, तूं हुजी या न हुजी परेशान। नूरी जी दर खुलियल हो जा, बिना ॿुधाइण जे हलियो आयो आ कई थी हेॾे। कड़ो ॾियणु विसरी वियो। मां भॻो बीठो आहियां यूसुफ। वाकई जंहिं वटि पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु न हुजे, उहो ॿिए जो क़दुरु छा कंदा। मासड़ तोखे कहिड़ी ख़बर त मूं वटि पंहिंजे पीउ जो क़दुरु न हो, मां जो क़दुरु न आहे। मां ठिकरे पियो कराए न बिना दोल जे डांस। चाचीअ ॿुधायो हूंदसि पक सां। चइबो त ॻाल्हि सची आहे। मूंखे मासात न पर पाड़े वारनि ॿुधायो आहे। मासड़ मथो न खा। यूसुफ मथो बि का खाइण जी शइ आहे, ऐं वेहण जी सलाह बि नथो वणे त वारस वेहे या वञे। वारिस वञे ऐं ॿीहर हिते न अचे। जेकॾहिं आयो त खंभ खोए छॾ बसि। डमर न कर यूसुफ, डमर न कर। वरिया में हिन घर में सुख न वरितो त वारिस सुख छा वठंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखी छॾिजांइ, कीता लोड़ींदे कीता वञे थो या कयां कुआड़ीअ सां बेरा बेरा कराईंदो साहिब बिना दोल जे डांस। सदाईं हे बूत कयूं घर में बीठो आहे। वञा थो बाबा, वञा थो। दुआ कबे तुंहिंजी छा कंदा। नौरोज़ अञा ताईं राब्तो न कयो आहे। यूनिवर्सिटी बि अचणु छॾे वियो आहे। फ़ोन नंबर बि बंदि, शायदि तब्दील करे छॾियो अथसि। कीअं कयां, किथे ॻोल्हियांसि। संदसि ॻोठु वञा, पर ॻोठु त ॾिठल ई न आहे। पुछा कंदे कंदे पहुची वेंदसि। ॻोठ जो नालो बि त कॾहिं न आहे पुछो। कीअं पहुचंदसि भला। काश नौरोज़ सां वेझड़ाई बि न थिए। हाणे त मन जी रंगीन काइनात में पंछण अची वई आहे। सॼी उमिरि सुख पाए न सघंदसि, ॾुख ऐं ॾुख रहंदा। फिजा फिजा तुझे अखियुनि में लुढ़क है। झिलकिन में मां किथे ॾिनी आहियां। मां त मुंहुं धोई आई आहियां। समझा तो फिजा, मुझे करे दुखी आई। मैं तोखे काफ़ी रंजायो आहे। तुंहिंजे करे दुखी न आहियां। ॾुख त पंहिंजो जो कबो आहे। तूं वरी मुंहिंजो कहिड़ो पंहिंजो आहीं। सा मां पशेमान आहियां पंहिंजी रविश जे करे। पंहिंजी नदामत पाण वटि रख। फिजा मां वाइदो थो कयां, पक्को वाइदो थो कयां, आईंदा मां तोखे तंग न कंदुसि। प्लीज़ शाहिद, प्लीज़ हलियो वञी तव्हां। ॿीहर मूंसां मिलण जी कोशिशि न कजां। फिजा मिलण खां सवाइ मुंहिंजो मन मांगदो हूंदो आहे। प्लीज़ फिजा पंहिंजे दिलि मां इन नफ़रत खे धिकार। मां तोखे हथ थो ॿधां, मां तोखे हथ थो ॿधां। शायदि न कंदे नफ़रत। शायदि मां हिन खे सम्झाए छॾियो आहे।
तूं वञी बंदोबस्तु कर निकाह जो। मूं खेसि मञाए वरितो आहे। तव्हांखे लाऊं लाहणियूं न। ठीक है वासी, ठीक है। ये मुझे लाश सां लाओ लहंदो अम्मी। होशदार फिज़ा, जेको मां फ़ैसिलो कयो आहे उहो तोखे हर हाल में मञणो पवंदो। ऐं तुंहिंजी शाहिद सां शादी थींदी। अला साईं, हाणे लॻे थो कान बचंदसि। हे अल्लाह, सॼो जिस्म थो लॻे हम साईं। बे नथी सघां साईं। सुणी हलिया वे सोफ़े ते वे। असीं त तव्हांजे क़दमनि बराबरि बि न आहियूं, कीअं वेंदासीं? दुआ कर सही थिया। मां तोखे चवां थी न, अच वे अचे। न साईं न, मालिक साईं अची ॾिसेनि, हीउ छा चवंदो? छा इहो पियो गोड़ कंदो? न अदा साईं जेकॾहिं अची बि वियो न त उनखे मां चवंदसि त सुणी तबियत सही कान्हे का। ख़ुशि रहो साईं। फ़र्क़ु त पए थो न, किथे तव्हां किथे असां मिसकिन माण्हू। न सुणी, तूं मुंहिंजो बि चवणु कोन थी करी। इंसान त मिड़े इंसान आहिनि न, इंसान त सभई बराबरि आहिनि। पर तुंहिंजो चवणु वठां थी, वियां थी। उथी मथे सुणे मथे ऐं साईं वे न वे। अल्लाह, सुणी तोखे ओचितो छा थी वियो आहे? ऐं साईं कहिड़ियूं सूरनि जूं ॻाल्हियूं थी पुछी? तूं घर खां कढी छॾियो अथऊं, तलपदर आहियां। सुणी तूं हे छा थी चईं? हा साईं, तलपदर आहियां। राति वॾो जहिड़ो करे मूंखे घरां कढी छॾियसि। रोटी वञी निकिरे वञी ॿिए दर ते वेठी आहियां। बस सुबुह थियो त थोरा आई आहियां। हाणे तूं हीअं कर, तूं हिते ई रही पो, ऐं मां बि तोखां सवा ॾुखी आहियां। न साईं न, हीअ छा था सम्झनि? अकेली नथी रही सघां। भले मरां छोरा अकेली रहंदसि, उन्हनि खे रही ॾेखारींदसि। जेकॾहिं मूंखे मरणो बि पियो मरी वेंदसि। ॾिसनि कीअं थी अकेली मरां। हा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी, साईं तूं मूंखां परे न आहीं, वठी ईंदसि। सुणी जॻह तुंहिंजी मर्ज़ी, पर तुंहिंजे लाइ हिन हवेलीअ जा दरवाज़ा हमेशह खुलियल आहिनि। मुराद गोली मां समा गुज़री वई, न त सॼी उमिरि जी माज़ूरी हुजे। शुक्र कजो रेस जो नालो वरितोसीं त कंपाउंडर जो पटी कयो आहे, बाक़ी कमदार खे त लेखिए बि कोन। कमदार बि सरदार जे करे अथई, न त पाण वारी सुञाणप अथसि। जे तूं थोरो ख़्यालु करीं त शायदि धप न लॻे। यार मूंखे कहिड़ो ख़बर त टे करी छुड़ी ईंदो। मूं त तोखे भित ते मथे करण जी कोशिशि कई, होॾे हथियार खुली वियो। मुंहिंजा त ला ई निकिरी विया मुराद। अरे हाणे खेरा या थो फाटाई। कमदार देर कई आहे मुराद। कमदार काॾे वेंदो, फ्री सीरी ने ठेते ईंदो। तूं थोरो सब्र खां कमु वठ। यार सूर में सब्र ई नथो थिए, ऐं एनसे खां सवाइ किथे इलाज बि नथो थिए। कमदार अचे त सलाह कयूंसि था, करायूं था इलाज तुंहिंजो। ॾिसजां वेतर असांजे ॾमल पई, वरी सलाह कयूंसि था, बाक़ी डमर चढ़ो खेरा। कहिड़ी सलाह? कमदार फौजर खे सटको ॾियण जे लाइ वियासीं, पर ॿिए खे सटके ॾियण बचाए पाण सटजी आया हो। हाणे मूंखे ॿिया साथी ॻोल्हणा पवंदा। तव्हां को बि बूटो न हेॿारियो। कमदार बूटो छो, असां सोजरे जो घर ई साड़ियऊं। सॼे ॻोठ में सोजरो ॾिसी ॿुधो न तव्हांजी ॼाण। हाणे ॻाल्हि खे मिटाइणो आहे। इहो वरी कीअं कमदार? तव्हां ते यूसुफ हमिलो कयो आहे, सम्झव? कमदार यूसुफ त हुयो ई कोन। अरे अकुल जा अंधऊ, सम्झो। सरदार साईं खे बि मूं इहो चयो आहे त हुनजे मथां यूसुफ हमिलो कयो आहे। अरे सरदार साईं यूसुफ खे सोढ़ो करे ॾंडो बि वठंदसि, ऐं ॿियो त हुनखे लाकब जे हवाले करे छॾींदो।
सम्झवा ने ॻाल्हि खे चयो न सिधो सो टक्कर अॻ में छॾियो त पलांत कयूंसि पोइ पिया फ़ैसिला थींदा कमतार। हिन हमलो ई न कयो आहे त पलांद छाजो। अरे हिते जो कई आयो भेण उहो तोखे विसरी वियो। इन काग में जो ॿीहर हिते हमलो करे तव्हांखे चवां थो वञो वन थक हुनखे वन थक ॼाणे हेमोला। सॉरी मां हवेली में जान छॾणु चाहियां थी। तूं हल हल अच्छा इनकी चाय जो जी खिची है ना और चाय ठाहे अचां हा। तुझी तबीयत अॻे ई सही कान्हे का पर तोखे चवां त वञी तूं चांहि ठाहिया। बसि नौकर खे चम न तूं चांहि ठाहिया। हाँ मां सच्ची सवेरे तो ॻाल्हि पे कई पर छोरो आयो ॻाल्हि हथ में रहिजी वई। वो हवेली हवेली पे कई छा पे चई। सोणी तोखे हिकिड़ो मुंहिंजो कमु करिणो पवंदो। या मां सदको वञाई हिकिड़ो कमु छो तो हुकुम कर साव कमु चओ मूंखे आउं कंदसि। बसि मूंखे ज़हर आणे ॾे। अब माला हे छा पई चवी अहिड़ी ॻाल्हि न कदी कर सार। हा थियो आ खंडरियो जात ॿुधी वियो थई फूकियो बीठो आ परेशाननि जा ककर तुंहिंजे मथां किरी पिया आहिनि। ख़ैर त आहे हाय सुबह दिल जी धरती तत्तल आवी थी वई आहे ऐं मुंहिंजा जज़्बा अड़ाव बणिजी विया आहिनि। नवाज़ तोखे पहिरियां बि चयो त इहो इश्क अथई कारीगर नांग इनखे जेतिरो बि खीर पियारींदे न इहो ॾंगींदो ई कराईंदो ई नांग बिना तोले डांस। ॻाल्हि इश्क जे चोट जी नाहे यूसुफ मूं त हुनजे मथां पंहिंजी जान बि घोरे छॾी आहे। पोइ इन आड़ा खां घबराए थो तो इहो इश्क जो समुंड तोखे पार करणो पवंदो। सही यार यूसुफ यार जी जुदाई खाए थी पीए थी मूंखे हर वक़्तु वजूद में ज़ख़्म बणिजी कोरे थी। नवाज़ ध्यान ॿुध ॿुधा इश्क थींदो ई अहिड़ो थिए माण्हू इश्क करे न हयातीअ तां हथु खणे पोइ इश्क करे सो त खणी छॾियो आहे। नवाज़ हेरा हेरा किथे बि मुंहिंजी ज़रूरत पवई हकल कजे पोइ ॾिसजांइ ईअं तो यूसुफ बिना तोल जे वॾेरे खे डांस कराए। नवाज़ बि कंहिंजे करे मजबूर आहे न त आउं एतिरो कमज़ोर न आहियां जो हुननि खे वञी छॾे ॾे। मुझे टाइम उठो मां फोकस के मुंह से न जान कयास इन वरे मां पियो सके कपर का नहीं था वॾो को मोगो आई सोजरा जरेब ज़मीन जो तकरार हानियन के ज़ाहिर कंदो खानदान विखरी वेंदा। गाल त ॿुध भला मुंह का अदराई कई मस उते पाण मुसावड़ी हो वञा सां फातिहा ते मजबूर होसि इस्पताल में दाख़िल होसि न त वञा सां। तू हाणे न वञ जाइस फातिहा लाइ फातिहा फातिहा जी मांग हाणे तव्हां पाण में विड़ी पवंदव। पोइ बि तूं मयारी मूंखे वेठी थी कर मूं मयार किथे ॾिनी मां त चाहियां थी जहिड़नि जो मुंहुं बर ॾियो हुजे। मूं को झेड़ो कयो छा मूंखे न जन न कन मुंहिंजे त मलाइकनि खे बि ख़बर कान्हे अड़े विड़ी अलाए केरु वियुसि सॼो गड़ो अचे मुंहिंजे मथां किरियो। यूसुफ त फरियाद ई न कई हुई। युसु त यूसुफ जे करे न लाकप में ॿियो कंहिंजे करे युसु मां त वियुसि हुनखे सम्झाइण धका ॿियो हणियुसि मां त हुनखे खणाए पियो वियुसि इस्पताल ऐं हुन सम्झो त मूंखे इन धका यार सोजरे। अलाह जो वास्तो अथई सोजरा तूं छॾ चरियाप न कर। छा कंदो
गिही विधो हा बसि खट मिठड़ो आहे जो मूंखे गिही विधो जेकॾहिं अहिड़ो तूं सना अड़े मूंखे पाणी ॾिस हा अहिड़ो बसि वरी वॾीअ को पुटु थी राजो बसि मूंखे थो मारे ॾिसां त तमामु गोड़े मूंखे ॾिस मां थी चवां त मैं किथे ही पोती में अथई न वञ सोचरा न वञ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त मां खट ते चढ़ी पइजी रहां हा घर में लिको वेठो हुजां ॿार न किराईंदा मां वञांसि थी न मूंखे त सम्झ में नथो अचे छो था असां ईअं कर असांजो आहे इन नूरी इहो सुपियो त कर कोन्हे सोनी हाणे असीं मुहताज आहियूं पंहिंजे घर ते बि दावा नथी करे सघिजे वॾी ॻाल्हि करे छॾे छो न कंदासीं दावा कंदासीं असांजो घर आहे सोनी दुनिया त खिलंदी असां ते त औलाद नाफ़रमान लिखंदसि हाणे छॾ हिन ॻाल्हि खे सॼे पाड़े खे ख़बर आहे त यूसुफ जा कहिड़ा प्रकार आहिनि सोनी वरी बि ठकी भली ॾुखी सुखी हयाती गुज़ारे वेंदुसि पछाड़ीअ में पाड़ो त न खिलाइबो घरों कढण जो धमकियूं ॿुधी त थी न सोनी यूसुफ खे हिम्मत ई कान्हे जो असांखे हाणे घरां कढंदो सोनी चवंदी आहे सच पोकी खे वणे न वणे वञे वापसि अचांची यूसुफ वियो आहे तव्हांजो बंदोबस्तु करणु ॿियो बंदोबस्तु करणु यूसुफ ईंदो त हाणे ख़बर पइजी वेंदी उथी घणो थियो सुबह शादी थी वियो भाउ हीअ त न कर तैयार थी अम्मा काॾे दीदी वारे घर जिते पोड़ा पलबा आहिनि तैयार थियो गाॾी दर ते बीठी आहे तैयार थियो सही तो चई अबा जॾहिं मरी वञो न सभिनीनि जा लाश हुते पहुचाइजां आखिर छेरी ते घर कोन छॾींदसि कॾहिं बि न वञणो त तव्हांखे त ज़रूरु पवंदो जेकॾहिं ओॾे नथा वञो न त फण वारे घर में वञी मरो चरियो ई यूसुफ छा थो करे अबा ईअं न कर अबा ॾिस न कटणो इहो अथई न अबा टी लॻो पियो आहे टी शी आहे सभु माण्हू ॾिसंदा छा चवंदा तोखे ऐं नथी चवां नथी चाहियां त मुंहिंजे पुट खे केरु मयारी करे ईअं कर राति जे वॻड़े में कढजाए ॿुधाई हूंदी कोई बि कोई ॾिसंदो तुंहिंजो त नालो ई कोन वठंदासीं चवंदासीं असीं पाणे विया आहियूं सही आहे न पुट छा चवंदा माण्हुनि जो असां में छा तव्हां छा माण्हुनि खे बिना ढोल जे डांस हलो नूरी हलो उथो खाई ॾिसी थो वरियां छा ॻाल्हाए वियो हुन त असांखे कढी छॾियो इन लाइ मुॼायो ॼाए निपाए लाॾनि कोदनि सां मूं पालियो हुअसि मूंखे कहिड़ी ख़बर शादी करे तूं ईअं कंदो आउं त सोचींदी हुअसि शादी कंदो मूंखे चवंदो अम्मा तूं हिकिड़े हंधि वे पाणे मुंहिंजी ज़ाल तव्हांजी ख़िदमत कंदी त खॾ में वरी राजी अॼु असांखे दर पदर थो करे पर न ख़ुशि जी उन जी ख़ुशी आहे न सही आहे उहो ई ख़ुशि हा ॻाल्हि कान्हे आहिनि न नसीबनि में दुख ॾिसंदासीं नेठि हिकिड़े ॾींहुं मरी वेंदासीं न सुन घर मां छा कढियो आहे त जे दिलि मां ई कढी छॾियो अथसि ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।